स्टेज ते वेठल सिंधियाणी तहरीक जी सदर जी सुभानी डायरी साहिबा अजी नूर साहिब साहिबा मोहतरम जानी चाचो साहिब आलिया अमरे हुसैन हसीन मुसारत असांजो प्यारो नीरसन नारिसा साहब सामूं वेठल भाउरो भेनरो जी सिंध जी अवाम जी सिंधियाणी सभिनी दोस्तनि भाउरनि भेनरुनि दिलि ते ॻाल्हायो आहे उन्हनि वांगुरु ई सभ खां पहिरीं त आऊं डॉक्टर कासिम सोगर खे हिन किताब छपतनि ते मुबारकबाद ॾियां थो। उन तमामु वॾी महिनत कई आहे, वॾी जाखोड़ कई आहे, वॾी रिसर्च कई आहे ऐं उन में ज़ाहिर मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ मौज़ू अहिड़ो आहे जंहिंमें हू अख़बार तयारु हूंदो त हिनजे कई सुवाल थींदा, कई तनक़ीदूं थींदियूं, कई ॻाल्हियूं थींदियूं, कई इल्ज़ाम लॻंदा। इहे सभु ॻाल्हियूं सोचे वीचारे पोइ हुन कम में हिकिड़ो हूंदो त शानदार कमु कयो अथसि। एतिरे क़दुरु औरतुनि जे मामले ते न लिखियो आहे। आउं सम्झां थो त हिनखे वुमन एक्शन फोरम या ॿी का तंज़ीम या सिंधियाणी तहरीक इन हिसाब सां ॾिसण जे बजाए इन हिसाब सां ॾिसणु खपे त सोडर साहब औरतुनि जे ख़ालिस औरतुनि जे इशू ते लिखियो आहे, औरतुनि जी जदोजहद ते लिखियो आहे, उनजा मुख़्तलिफ़ मरहला मुख़्तलिफ़ दौरनि में कहिड़ा कहिड़ा उनजा रंग ऐं रूप रहिया आहिनि उन ते लिखियो आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, घटि लिखियो वियो औरत जे मामले ते जिते औरतूं ॿियनि हज़ारनि मुश्किलातुनि मुसीबतनि ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जूं शिकार आहिनि, उते औरतुनि ते लिखियो नथो वञे। उन जे बारे में उन ते ग़लति के लतीफ़ा त ठाहिया वञनि था, पर उन जे मुसबत ॻाल्हियुनि खे जदोजहदुनि खे बहादुरियुनि खे सवाइ लतीफ़ हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जंहिं औरत खे हिकिड़ो सुंबुल ऐं हिकिड़ो नमूनो ऐं हिकिड़ो बहादुरीअ जो वफ़ादारी जो हिकिड़ो नमूनो करे पेश कयो हो। ॿियो माण्हू खे कोन थो सोचे अमल करे वरी बलियो साहब शाइरीअ में, लिखत में, फ़िक्र में बिटाई साहब ऐं अमल में रसूल बलियो साहब। उन सवेरी आलिया साहिबा ॻाल्हि कई जानी साहब त पलीअ साहब जो फेवरेट हूंदो हो सोही जो दास्तान ॿुधाईंदो तकड़े कीअं सुई जे सीर में घिड़ी सोही हिकु हयातीअ ॾियणा अॼे तान हुई चुगीअ ते चरी कई जा दिलि सुन ॾुही सोणीअ खे सैद चए विधो कुर्ब कुही हुई हूं त हुई पर बुढ़ीअ जा पीना थिया। या शौक़ सां ॿुधाईंदो परियो साहब लहर मिलियो ई लाल वहन खथोरियां वितरो हीउ दरिया सॼो ॻाढ़ो आहे, पाणी ॻाढ़ो आहे, हिन जो सबबु छा आहे? वहकिरो जेको आहे जंहिंमां ख़ुशबू खथोरी थी पई अचे, छा माजरा आहे? लहर मिलियो ई लाल वहन खथोरियां वितरो ओ ॿारा अमीर जा जरमा अचनि जाल। मसलो छा आहे? मसलो इहो आहे त कुननि घिड़ी काल हुई साहिर मनी सुनी काल सोणी भुली हुई दरिया मां, उहा अञा ताईं उहा ख़ुशबू उहा हंकार खथोरी ख़ुशबू छा चए त सिंधियाणी तहरीक जेकर तहरीक आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेकर सिंधियाणी तहरीक खे लिखियो वञे या सिंधियाणी तहरीक जे सीनियर भेनरूं जेकॾहिं पंहिंजी कथा लिखनि त आउं सम्झां थो त 40-50 किताब लिखी सघनि था। पहाड़ों की बेटी किताब अदी मुमताज़ असां खां मुकररी ऐं अदी असांजी मनहार खां नालो बचावत असां खां मुकररी
अधी सालिया गोपान असां खां मोकिलाइनि इन्हनि जा दास्तान खे हींअर बि असांजी भेनरूं अधी सुभानी आहे, अधी हूर आहे, अधी हुस्ना आहे, अधी उंदरा आहे, अधी मरियम गोपांग आहे। इहे जेकॾहिं पंहिंजी पंहिंजी यादगिरियूं लिखनि त आउं सम्झा थो त पहाड़नि की बेटी जहिड़ो नावल थी सघे थो। लाजवाब दास्तान आहिनि। ॾिसो रुगो मार्च जो मसइलो थोरी आहे। पेटनि जे ख़िलाफ़ रुगो जेको रैली निकिती 2 ॾींहंनि जे नोटिस ते, उहो इहो मसइलो थोरी आहे। उन में जेके मायूं अचनि थियूं उनखे तयारु करण लाइ केॾा था कशाला कनि। मसइलो त इहो आहे न, पाराणी जूं थोरो पढ़ियल मायूं। हाणे इहा ॻाल्हि हिकिड़ी बुनियादी सम्झण जी आहे। अवामी तहरीक जो पलीअ साहिब जो आर्ट ई हो त मर्दनि खे तयारु कयो त हो पंहिंजे माइयुनि खे आज़ादी ॾियनि। मर्दनि में शऊर पैदा करियो त हू पंहिंजे घर जे नियाणियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे अमड़ियुनि खे ऐं पंहिंजे घरवारियुनि खे आज़ादु कनि, आज़ादी ॾियनि। मर्द पाशो घर, अवामी तरीक़ा घरनि करे घर मिसाली घर हूंदा आहिनि। उन्हनि घरनि में जहिड़ो झटो कोन थींदो आहे। समूरी ॻाल्हि सलाह मसलत सां थींदी आहे, समूरनि जी राय ॿुधबी आहे। इहो सिस्टम आहे। जंहिं त हिकिड़े नंढड़े दाइरे में हिकिड़ो कानून सिस्टम। तंहिंजे करे अवामी तहरीक ते वधीक, पंहिंजो सिंधियाणी तहरीक ते वधीक सख़्तु थियणु खपे, वधीक तहक़ीक़ात थियणु खपे, वधीक लिखणु खपे। ऐं हुनजी तमामु वॾी ज़रूरत आहे कि हूअ जी इहा ॻाल्हि बिल्कुलु आहे, जाइज़ आहे त हेसि ताईं जेको असां न लिखियो आहे। हिन मौक़े जो फ़ाइदो वठी ॿी ॻाल्हि आउं हीअ करणु थो चाहियां त काफ़ी सालनि खां सन्हड़े सुर में अदब जे मैदान में इहा ॻाल्हि पई थिए त अदब जो को हलको मक़सदु हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं अदब को बामक़सदु आहे त उनजो चवंदा इहो नारेबाज़ आहे, हीअ सियासी आहे। अदब नारेबाज़ न हुजे, अदब बेमक़सदु हुजे। शौकत छोरो असांजो, मुंहिंजूं हुन सां हिकिड़ी 2 मुलाक़ातूं थी वियूं। सुठो अदब अदीब हो, कहाणीकार हो, ड्रामा नवीस हो। सो उनजी वफ़ात ते असांजे हिकिड़े साबिक़ा तरक़ी पसंदि जो मुंहिंजे सिंधी अख़बार में मज़मून कयो। ऐं मूंखे ॾाढी हैरान थी त हुन लिखियो त शौकत छोरे जी जेका हुन ख़ुसूसियत बयानु कई उहा हीअ हुई त जॾहिं अदब में नारेबाज़ी काहे अची पई, अदब खे सियासी बणाए जो हक़ पेश कयो वेंदो आहे त बाबा अदब ऐं सियासत जंग पहाजूं आहिनि। अदब जो सियासत सां को तालुक़ु कोन्हे ऐं सियासत जो अदब सां को तालुक़ु कोन्हे। हाणे आउं शाइरी कंदो आहियां, मुंहिंजा 5-7 अफ़साना बि लिखियल आहिनि ऐं 3 मुंहिंजा किताब छपिया आहिनि ऐं हिकिड़ो मुंहिंजो अञा पब्लिशर पियो आहे। पर अदीबनि जाले वारनि जे अॻियां मूंखे ज़रूरत नथी थिए जो आउं चवंदो बाबा आउं अदीब आहियां। इन करे अदब ऐं सियासत पहाजूं पाण में थिए ॿिए में वेठूं कतई वई। सो हुन जा तारीख़ हुनजी इहा बयानु कई आहे त जॾहिं अदब में नारेबाज़ी काहे अची पई तॾहिं शौकत छोरो उन नारेबाज़ी जो शिकार न थियो। हुन अफ़सोस ज़ाहिर कयो आहे त असीं उन नारेबाज़ी जो शिकार थी विया। हाणे असीं हुन मां आज़ाद थिया। ऐं मूंखे हैरानगी थी, टियों ॾींहुं टीवी पे ॾिठो, सिंध टीवीअ ते अमर जलील साहिब जो प्रोग्राम पियो हलियो। उनखे ख़त के माण्हू लिखियो, ख़त पढ़ी ॿुधाई त उन ख़त में उन खां ख़त वारे लिखियो त लतीफ़ ऐं इक़बाल में फ़र्क़ु कहिड़ो आहे। उन ते हुन ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़े मौक़े ते चई त बाबा शाइर पंहिंजे दिमाग़ सां लिखे थो, उनखे पाबंद न बणायो। शाइर खे पाबंद कीअं बणायो? लतीफ़ जो इहा ॻाल्हि कई त लतीफ़ जो दौरु ॿियो हो, 200 साल अॻु हो, हिन जो दौरु ॿियो हो। पर हुनजी ॿी ॻाल्हि ॿोल बहितर हुई
पर इहा ॻाल्हि मूंखे सफ़ा कोन वणी त बाबा शाइर खे पाबंद कीअं कयूं। ऐं हैरान थियुसि। मूंखे यादि आयो त पर का बि दुनिया अंदरि का बि ॻाल्हि, को बि कमु, का बि लिखत, का बि तकरीर, का बि ॻाल्हि ॿोल बिना मक़सद जे हूंदी आहे छा? हिकिड़ी सिट बि बिना मक़सद जे कोन हूंदी आहे, हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाइण बिना मक़सद जे कोन हूंदो आहे, हिकिड़ो कमु दुकानदारी करे, नौकिरी करे, वकालत करे, कहिड़ो कमु कारोबार करे मक़सद लाइ हूंदो आहे। बिना मक़सद जे शयूं थोरी हूंदियूं, सभु मक़सद लाइ हूंदो आहे। भले माण्हू ॾिसण वारा, पढ़ण वारा, ॻाल्हाइण ॿुधण वारा सम्झनि न सम्झनि, पर ॻाल्हाइण वारो, लिखण वारो, कमु करण वारो पंहिंजे मक़सद सां ई कमु करे थो। बिना मक़सद जे को कमु कोन हूंदो आहे। पोइ हुनजो नतीजो जेको निकिरे माण्हुनि जे फ़ाइदे में बि निकिरी सघे थो, नुक़सान में बि निकिरी सघे थो। मक़सद माण्हुनि जे फ़ाइदे वारा थी सघंदा, माण्हुनि खे नुक़सान वारा थी सघंदा। तंहिंजे करे मूंखे यादि आयो त जेको हीउ नारो शुरू थियो आहे त बाबा हिनजो मक़सदु न हुजणु खपे, इन जो नोटिस वठणु खपे। मूंखे यादि आहे जॾहिं जनरल ज़िया जो दौर हो, जनरल ज़िया जो कहरी दौर हो, माण्हू कोड़ा ते लॻा, तॾहिं असां वटि अदब में, शाइरीअ में, मौसीक़ीअ में कहिड़ा गीत ऐं नज़्म मक़बूल हूंदा हुआ। मिसाल, आऊं कीअं सेज सुम्हां मुंहिंजा मारूअड़ा पधरे पधरे, या हूंदो मनाइनि छपरनि लोरनि ऐं घर घर में गोलियूं, फौज पुलिस चवे धारे लॻिया, या हूंदो कपिड़ा फाटल तन ते पातल लीड़ूं लीड़ूं पोती वे ॾुखिया मुंहिंजा ॾोठी। अहिड़ा सभई मूं त भई मिसाल ख़ातिर खणी टे ॿ टे लिखिया। अहिड़ा सभई गीत हुआ, नग़मा हुआ, नज़्म हुआ जेके महफ़िल में ॻाइबा हुआ, जशन लतीफ़ुनि में ॻाइबा हुआ, जलसन में ॻाइबा हुआ, पर शादियुनि में फरमाइशूं करे फनकारनि खां माण्हू ॻाल्हाईंदा हुआ। इन जे लाइ नोटिस वरितो वियो मथे सतह ते त हिन बाहि खे कीअं वसाइजे। चवंदा न अञा ताईं रिंगो पियो हले त बाबा मक़सदु न हुजे अदब में। पोइ छा थियो? उन जाइ ते हिकिड़ी वॾी मनसूबा बंदी अथनि, कहिड़ी शाइरी कराई वई ऐं ॻाल्हाई वई, उनजा अखियूं विचूं पर ॿ टे मिसाल ॿुधाइनि। अनवर उस्तरे जे फनकार खां ॻाल्हायूं त मास्तर यार मुंहिंजो कोन ईंदई स्कूल, जंहिंजे नाज़ुक नाज़ुक हथड़नि ते तूं रोज़ आणे थो रूल, मास्तर यार मुंहिंजो कोन ईंदई। उहा ॻाल्हि खे कटण लाइ इहा ॻाल्हि कई। ऐं जलाल चांडीअ ॻायो, बेवफ़ा चइबो न नंढड़े यार खे, इश्क जी कहिड़ी ख़बर हिन ॿार। हुते ललकार बि पए त बाबा छॾियो न, जेकी वणे सो हले पिया लिखनि, लिखण ते पाबंदी न हो। भेण यार अलाह ने जुमे जे अलाह ने ख़ासि करे ॻायो, तूं यारी रख या सभु यार छॾे ॾे, सभु शौक़ शुगल ऐं शिकार छॾे ॾींदुसि, उहो तूं यारी रख या सभु यार। कहिड़ा सुठा फनकार कोई गीत ॻाईंदा आहिनि। अलाह ने जुमे जो खिल ते भोग कजे, भॼी कोई टूरियूं बटे, मूंखे नाराज़ न थी, मूंखां नाराज़ न थी, ॾींदो साईं डंडो। हाणे इहो अदब असां वटि अञा ताईं नथो पई लॻे त बाबा नारेबाज़ी भॼो 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 भॼो, सियासत ऐं अदब ॾेराणी तौर जूं वेराणियूं पयारियूं इन खां भॼी पए। तंहिंजे करे वक़्तु आयो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे गौर कयो। मुंहिंजे जामी साहब गुज़ारिश, तव्हां ऐं असां ॻाल्हि जो नोटिस न वरितो। पाण जेके पलीअ साहिब जे स्कूल ऑफ थाट सां लॻापियल माण्हू आहियूं, पाण खे पलीअ साहिब खां जेकी मिलियो, पलीअ साहिब जेकी मिलियो किथां कोन्हे, हुन लतीफ़ जे शेर वांगुरु जेकी ॾे कुझाई कुझ में सोचे सुनन कनन सी हो कृत वारा के त साल समूरा से उदा पिछू कंदा। मूंखे जेकी मिलियो आहे उन तरह छह दरिया पढ़ियल आहियां,
6 दर्जा सिंधी पढ़ियल आहियां, 4 किताब मुंहिंजा छपियल आहिनि, शाइरी कंदो आहियां, अफ़साना निकारायां, कॾहिं कॾहिं अहिड़ो सुठो माल हूंदो आहे त के ॿ गाना के गज़ल ॻाए छॾींदो ऐं साहिराब ॻाईंदो आहियां, माईअ वारा साहिराब ॻाईंदो आहियां, इहे जेके शादियुनि में ॻायो आहे। इहो किथां मिलियो? परीअ सां त मिलियो, तरबियत हुई न, उत्साह हो न, हिमत अफ़ज़ाई हुई न। तंहिंजे करे असां ते तव्हां ते जेके पलीअ साहिब जो स्कूल अर्थात जा माण्हू आहियूं, असां ते फ़र्ज़ु थो थिए, लाज़िम आहे असां ते त जेकी ग़लति थिए उनखे असीं फ़र्क़ु जेतिरी पहुची सघूं, ऐं जेकी सही थिए उनजी तारीफ़ करियूं, उनजी ताईद करियूं, उनजी सपोर्ट करियूं। ऐं सम्झां थो तव्हांखे इलाही थिए 3 बजे खां वठी वेठा आहियो, के 3 बजे खां वेठा आहिनि, 3 बजे खां वेठा प्रोग्राम देर सां शुरू थियो आहे ऐं वरी कासिम सदर साहिब खे मुबारकबाद ॾियां थो। ऐं हीअ किताबु वाक़ई अगरि सही आहे त हीअ को आख़िरी किताबु कोन्हे, हीअ हिकिड़ी शुरूआत आहे। इन खां पोइ बहस हलंदा, वॾी बहसा बहसी थींदी, मुंहिंजो ख़्यालु आहे ज़रूरु थियणु खपे। उन बहसा बहसीअ में ई औरतुनि जे हक़नि जे मामले में को सही रस्तो ऐं उनजो हल ॻोल्हे सघिबो। हेसि ताईं असीं सम्झो पिया त अवामी तहरीक, संजानी तहरीक नुक़्ते नज़र असांजे हिसाब सां 100% हिकिड़ो दुरुस्त आहे, माण्हुनि खे हुन में कॾहिं पेशी नज़र अची सघे थी। असांजी बि सलाह थींदी का नई शइ हूंदी, बहितर हूंदी त असीं ज़रूरु उहा किताब पढ़ंदासीं। बाक़ी इहे जदोजहद ऐं ॻाल्हियूं ऐं बहस इहे ज़रूरु जारी रहणु खपनि। तव्हांजी वॾी महिरबानी। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।